बिल्कुलु असां सिटी कोर्ट में मौजूदु आहियूं, जिते कुझु देरि अॻु जेको आहे पिंकी उर्फ़ अनमोल खे अदालत ॾाढो पेश कयो वियो, जिथे अदालत जेको आहे उन समय जेके उन सां गॾु जेके गिरफ़्तार जवाबदार उन्हनि जे हवाले सां जेको फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कयो वियो। अदालत पारां चयो वियो त कुझु देरि खां पोइ जेको फ़ैसिलो आहे उहो ॿुधायो वेंदो। जॾहिं त इन हवाले सां बगदादी वारे केस में जेको आहे हिन कोर्ट में जेको आहे पिंकी उर्फ़ अनमोल खे पेश कयो वियो। जॾहिं पिंकी खे अदालत तरफ़ आंदो पियो वञे त उनजे प्रोटोकॉल में जेको आहे 9 मोबाइल ऐं 2 जेके कैदी वे आहिनि उहे इस्तेमालु कयूं वियूं। जॾहिं त जेको अॻियों जेको ट्रैफिक पुलिस जो पायलट आहे जेको रोड ख़ाली कराईंदो आहे त उहो रोड बि ख़ाली कराईंदो अचे पियो। अगरि थाणे खां सिटी कोर्ट जी ॻाल्हि कजे त 4 मिंट जो रस्तो आहे जेको पुलिस जेको आहे केतिरे ई कलाकनि में तय कयो आहे। जॾहिं त पिंकी खे जेको आहे हिकिड़ी मोबाइल जे ज़रिए आंदो वियो, पर पिंकी जी ॻाल्हि कजे त उनखे जॾहिं पेश करणो हुयो हिते त 9 पुलिस मोबाइलूं जे प्रोटोकॉल में 2 जेके कैदी वेन आहिनि उहे जो प्रोटोकॉल में हिते आयूं। ऐं तंहिंखां पोइ असां नाज़रीन खे बि ॾेखारियोसीं त हिकिड़ी पुलिस मोबाइल में पिंकी वेठल हुई, जंहिंखे जेको आहे हिते अदालत ॾाढो पेश कयो। जॾहिं त अदालत जे दौरान जेको आहे पेशी जे दौरान उन जेको आहे पुलिस एहलकारनि सां हाथापाई बि कई आहे। ऐं जेको आहे उन जेको आहे इहो इल्ज़ाम पुलिस जे मथां लॻायो त पुलिस मूंखे कुझु ॾींहं 22 ॾींहं अॻु में गिरफ़्तार करे जिते मूंखे रखियो, उनखां पोइ उन्हनि हाणे मुंहिंजी गिरफ़्तारी कुझु ॾींहं अॻु में छो कराई। जॾहिं त उनजो चवणु आहे त मुंहिंजे घर भातियुनि ते बि केस दाख़िल कया वञनि पिया ऐं मूंखे मुसलसल मुंहिंजे मथां जेको आहे तशदुद बि कयो वञे पियो। हाणे कुझु देरि खां पोइ जेको अदालत जेको आहे बाज़ाब्ता जेको फ़ैसिलो आहे उहो ॿुधाईंदी। उनखां पोइ जेको आहे इहो जेको आहे फ़ैसिलो अदालत महफ़ूज़ कयो ॿुधायो वेंदो, जंहिंमें कुझु देरि खां पोइ जॾहिं अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदी त उनमें इहो वाज़े थी वेंदो त जेके जवाबदार पिंकी आहे उहा उनजा जेके ॿिया साथी आहिनि उहे ऐं उन्हनि जे जेको आहे फ़ैसिले जे हवाले सां उन्हनि खे आया जेल कस्टडी कयो वञे थो या वरी पुलिस जे हवाले कयो वञे थो। त हिन खां थोरी देरि पहिरियां ई जेको अनमोल उर्फ़ पिंकी खे अदालत ॾाढो रिमांड जे लाइ पेश कयो वियो। जॾहिं त जेको आहे पिंकी जो चवणु आहे त जेको आहे पुलिस मूंखे ज़ोर ज़बरदस्ती करे मूंखां बयानु वठणु चाहे थी त तव्हां बनी ॻाल्हा वेंदा आहियो, इहो बयानु ॾियो। जॾहिं त इन हवाले सां पिंकी जॾहिं हिते पेश थिए पई त रस्ते में उन शोर शराबो बि कयो आहे ऐं गॾोगॾु जेको हुनजे मुंहं ते चढ़ियल कपिड़ो आहे उहो बि लाहिण जी कोशिशि कई आहे। जॾहिं त सख़्तु सिक्योरिटी में पिंकी खे हिन कोर्ट में पेश कयो। मां पंहिंजे कैमरामैन हैदर खे चवंदुमि त ॾेखारे तमामु घणा जेके पुलिस जा एहलकार आहिनि उन्हनि जी निगरानी में जेको आहे पिंकी खे हिते पेश कयो वियो आहे। जॾहिं त जेको SIO आहे दरख़्शां उनजो चवणु आहे त पिंकी जे मथां जेको आहे 10 खां जेके 11 केस आहिनि उहे दाख़िल आहिनि ऐं मंशियात जा केस आहिनि। इन हवाले सां उनखे अॼु हिते रिमांड जे लाइ अदालत में पेश कयो। जॾहिं त अदालत जे अंदरि मौजूदु आहे जिते अदालत पारां जेकी केस जी ॿुधणी आहे शुरू कई आहे, जंहिंमें पहिरियां जेको आहे IO ब्रीफ कंदो जज साहब खे। उनखां पोइ अगरि पिंकी जो कोई वकील आहे उहो पिंकी जे हवाले सां जेको आहे जज खे ब्रीफिंग ॾींदो। इन हवाले सां अदालत ॾाढो कुझु देरि पहिरियों ई पिंकी खे पेश कयो आहे, जिते हिन अदालत जे अंदरि पिंकी उर्फ़ अनमोल जेके आहे उहा मौजूदु आहे, जिते उनखे कुझु देरि पहिरियों ई सख़्तु सिक्योरिटी में पेश कयो आहे। जॾहिं त उनखे मोबाइल जे ज़रिए आंदो वियो आहे जेको आहे पिंकी खे अदालत ॾाढो पेश कयो। जॾहिं सख़्तु सिक्योरिटी में पिंकी खे अदालत ॾाढो पेश कयो, जिते हिन टाइम जेकी केस जी ॿुधणी आहे जारी आहे। कुझु देरि खां पोइ जॾहिं त ॾिसूं था अदालत कहिड़ो फ़ैसिलो करे थी, आया उनखे जुडिशल रिमांड ते जेल मोकिले थी या वरी हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे थी। त हिन टाइम जेको अदालत जे अंदरि पिंकी उर्फ़ अनमोल ऐं जांच अफ़सर मौजूदु आहिनि ऐं कुझु देरि पहिरियों अदालत ॾाढो पहुता आहिनि। जी।